चौधरी खे घरवारी सां निवे किलाईअ में मुलाक़ात कराइण जी इजाज़त ॾियण जो बि हुकुम जारी कयो वियो आहे। अदालत चीफ कमिश्नर इस्लामाबाद खे तलब करे वरितो आहे। आसिफ ज़रदारी ऐं बेनज़ीर खे बि फैमिली ऐं वकीलनि सां मुलाक़ात खां रोकियो वेंदो हो। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब जो इहो चवणु आहे। चीफ कमिश्नर इस्लामाबाद अदालती हुकुमनि ते अमल दरामद रिपोर्ट पेश करे छॾी आहे। चीफ कमिश्नर जो चवणु आहे त फवाद चौधरी खे जेल में बहितरीन क्लास फ़राहम कयो वियो आहे। फैमिली ऐं वकीलनि सां मुलाक़ात जी इजाज़त बि मिलियल आहे। अवां खे नाज़रीन आगाह कयूं पिया, इस्लामाबाद हाई कोर्ट फवाद चौधरी खे जेल मैनुअल तहत समूरियूं सहूलियतूं फ़राहम करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत फवाद चौधरी खे घरवारी सां निवे किलाई में मुलाक़ात कराइण जी इजाज़त ॾियण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत चीफ कमिश्नर इस्लामाबाद खे तलब करे वरितो आहे। आसिफ ज़रदारी ऐं बेनज़ीर खे बि फैमिली ऐं वकीलनि सां मुलाक़ात खां रोकियो वेंदो हो। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब पारां इहे रिमार्क्स ॾिना विया आहिनि। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब जो चवणु आहे त अहिड़ा वाक़िया तव्हांजे ऑफिसरनि लाइ शर्मिंदगी जो सबबु बणिजी सघनि था। चीफ कमिश्नर इस्लामाबाद अदालती हुकुम ते अमल दरामद रिपोर्ट पेश करे छॾी आहे। अमां खे नाज़रीन आगाह कयूं पिया, इस्लामाबाद हाई कोर्ट फवाद चौधरी खे जेल मैनुअल तहत समूरियूं सहूलियतूं फ़राहम करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत फवाद चौधरी खे घरवारी सां निवे किलाई में मुलाक़ात कराइण जी इजाज़त ॾियण जो बि हुकुम जारी कयो आहे। अदालत चीफ कमिश्नर इस्लामाबाद खे तलब करे वरितो आहे। आसिफ ज़रदारी ऐं बेनज़ीर भुट्टो खे बि फैमिली ऐं वकीलनि सां मुलाक़ात खां रोकियो वेंदो हो। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब पारां इहे रिमार्क्स ॾिना विया आहिनि। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब जो चवणु आहे त अहिड़ा वाक़िया तव्हांजे ऑफिसरनि लाइ शर्मिंदगी जो सबबु बणिजनि था। चीफ कमिश्नर इस्लामाबाद अदालती हुकुम ते अमल दरामद रिपोर्ट पेश करे छॾी आहे। चीफ कमिश्नर जो चवणु आहे त फवाद चौधरी खे जेल में बहितरीन क्लास फ़राहम कयो आहे। फैमिली ऐं वकीलनि सां मुलाक़ात जी इजाज़त बि मिलियल आहे।